بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। إذا الشمس كورت وإذا النجوم انكدرت وإذا الجبال سيرت जंहिं वक़्तु सिज बेनूर कयो वेंदो ऐं जंहिं वक़्तु तारा किरी पवंदा ऐं जंहिं वक़्तु जबल हलाया वेंदा وإذا العشار عطلت وإذا الوحوش حشرت وإذا البحار سجرت ऐं जंहिं वक़्तु 10 महीननि जूं ढुकियूं ॾाचियूं खोलियूं वेंदियूं ऐं जंहिं वक़्तु वहशी जानवर गॾु कया वेंदा ऐं जंहिं वक़्तु समुंड सभिनी समुंडनि खे मिलाए भरियो वेंदो وإذا النفوس زوجت وإذا الموءودة سئلت بأي ذنب قتلت ऐं जंहिं वक़्तु हर क़िस्म जे माण्हुनि खे उन क़िस्म जे माण्हुनि सां मिलायो वेंदो ऐं जंहिं वक़्तु ज़िंदह दफ़न कयल छोकिरीअ खां पुछियो वेंदो त तोखे कहिड़े ॾोह में क़त्ल कयो वियो। وإذا الصحف نشرت وإذا السماء كشطت ऐं जंहिं वक़्तु अमाल नामा लिया वेंदा ऐं जंहिं वक़्तु आसमान पंहिंजी जाइ तां उखोड़ियो वेंदो وإذا الجحيم سعرت وإذا الجنة أزلفت علمت نفس ما أحضرت ऐं जंहिं वक़्तु जहन्नम चङी तरह ॿारी वेंदी ऐं जंहिं वक़्तु जन्नत परहेज़गार लाइ वेझी कई वेंदी उन वक़्तु हर इंसान सम्झंदो जेको उन हाज़िर कयो हूंदो यानी नेकी या बुराई। فلا أقسم بالخنس الجوار الكنس والليل إذا عسعس والصبح إذا تنفس पोइ मूंखे कसम आहे उन्हनि 5 सितारनि जो जेके हली वापसि मोटनि था ऐं कसम आहे उन राति जो जॾहिं उहा ऊंदाई आणे थी ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं उनजी रोशनी पखिड़िजे थी। إنه لقول رسول كريم बेशक इहो क़ुरान करीम क़ाबिल एहतराम रसूल जो पढ़णु आहे ذي قوة عند ذي العرش مكين जेको वरी कुवत वारो ऐं अर्श अज़ीम जे मालिक वटि क़ाबिल एहतराम आहे مطاع ثم أمين उन जो हुकुम तस्लीम कयो वञे थो उन जाइ ते अमीन बि आहे وما صاحبكم بمجنون ऐं तव्हां जो साहिब को कम कुल नाहे ولقد رآه بالأفق المبين ऐं बेशक पाण करीमन उनखे बुलंद किनारे ते ॾिठो وما هو على الغيب بضنين ऐं रसूल अरबी ग़ैब बयान करण ते बख़ीली नथा कनि وما هو بقول شيطان رجيم فأين تذهبون ऐं क़ुरान करीम तड़ियल शैतान जो पढ़णु नाहे पोइ तव्हां केॾांहुं वञो था। إن هو إلا ذكر للعالمين क़ुरान करीम त सभिनी जहाननि लाइ नसीहत आहे لمن شاء منكم أن يستقيم तव्हां मां जेको माण्हू चाहे सही राह इख्तियार करे وما تشاءون إلا أن يشاء الله رب العالمين ऐं तव्हां नथा चाहियो मगर जेको अल्लाह ताला चाहे जेको सभिनी जहाननि जो रब